जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था काज़ी अहमद खां। GM राहुअ जे रिपोर्ट मूजिबि काज़ी अहमद पुलिस जे DSP शमसुद्दीन भयो, SHO वहीद अली शेख, SSP शहीद बेनज़ीराबाद जे PRO इंस्पेक्टर मोहम्मद यासीन सोलंगी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां गश्त ते हुआसीं त नौशहरो फेरोज़ CIA तरफ़ां शकी लैंड क्रूज़र जंहिंमें 2 माण्हू सवार हुजण जो इतला मिलियो। फौरन क़ौमी शाहराह ते नाकाबंदी करे मज़कूरा गाॾी खे रोकण जी कोशिश दौरान गाॾी में सवार हथियारबंदनि पुलिस मथां सिधी फायरिंग करे मुक़ाबिलो कयो। मुक़ाबिले दौरान हिकु हथियारबंद आरिफ कोकी खेल पठाण खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे गाॾी जे तलाशी मां 7 मण 26 किलो चर्स बरामद थियो ऐं हिकु हथियारबंद फ़रार थी वियो। ज़ख़्मी ज़ाहिर कयो त मुंहिंजे दोस्त मोहम्मद दाऊद हो, असां पेशावर खां कराची चर्स स्मगल करे रहिया हुआसीं। पुलिस थाणे काज़ी अहमद ते अहिड़ो केस दाख़िल कयो वियो ऐं ज़ख़्मी जवाबदार खे नवाब शाह इस्पताल में दाख़िल कयो वियो। जे ख़िलाफ़ तमामु सख़्ती सां अहकामात असांखे जारी थियल आहिनि ऐं असां उन ते कमु कयूं बि पिया। असां 3 महीने में बि तक़रीबन 20 खां 25 माण्हू असां लोकल चालान कया आहिनि। इन्हनि हिदायतुनि खे मद्देनज़र रखंदे ऐं मंशा जे ख़िलाफ़ असांजी वॾी जंग हुई, जंहिंमें असांजे बहादुर SHO वहीद अली शेख काज़ी अहमद जो इनखे राति इंफॉर्मेशन मिली मोहम्मद यूसुफ RI CI नौशहर फिरोज़ जो आहे त हिकिड़ी गाॾी आहे वाइट कलर जी, नंबर अथसि BG 9783 लैंड क्रूज़र जेकी मशकूक आहे, तव्हां इन खे अहिड़ा नाकाबंदी कयो। असांजो SHO साहिबु नवाब वलीमल साइड ते हुया, उन्हनि उते नाकाबंदी कई। जीअं नाकाबंदी कई त हीअ गाॾी अची वई त अचण सां ई हुन पुलिस खे ॾिसी करे उन्हनि फायरिंग कई। फायरिंग जी ॾे वठि तक़रीबन 5-8 मिंट ताईं हली। उन में हिकिड़ो जवाबदार ज़ख़्मी थी पियो ऐं हिकिड़ो जवाबदार जेको आहे भॼी वियो। पोइ भई SHO साहिबु असांखे बि कॉल कई, असां बि ऑन रोड वियासीं। असां इतफ़ाक़न वरी जेको आहे हेॾे सकरन साइड जी साइड ते हुयासीं। ईद जा ॾियारा आहिनि, इन जे करे रोड खे मिड़े विराए करे खणंदा आहियूं। असां हिन साइड ते साफ़ हिन साइड ते SHO सां पोइ असां वियासीं। तक़रीबन उन खे सॼी राति असां उनखे ॻोल्हियोसीं, मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ गतनि ते नाकाबंदी कयोसीं, उहो भॼी वियो। बाक़ी जेको आहे हिकिड़ो जवाबदार वठी आयासीं, जंहिं गाॾीअ में तक़रीबन 7 मण 26 किलो टोटल चर्स हुयो, जेको ग्रामनि जे हैसियत सां 30,60,000 जेको आहे ग्राम चर्स थींदो। हिकिड़े जवाबदार जो नालो आहे जेको हींअर असां वटि गिरफ़्तार आहे, आरिफ वलद तारिक ज़ात कूकी खेल वेठल पेशावर, जेको भॼी वियो आहे। उन जे लाइ ॿुधाए थो त मोहम्मद दाऊद वलद मुग़ल बाज़ वेठल फरम्बर खेल वली ज़िला ख़ैबर एजेंसी। हीउ जेको आहे पंहिंजो पेशावर खां कराची जेको आहे चर्स खणी वञनि पिया।